नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर है। परीदन मां अवां सां शेयर कयूं पिया। मुख बाज़ार में हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग थी, नौजवान मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, गोलियूं लॻण सबबि हसनैन आराई मारिजी वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो आहे। आगाह कयूं पिया, पटीदन मां मुख बाज़ार में हथियारबंदनि दुकान ते फायरिंग कई आहे, नौजवान मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि हसनैन आराई मारिजी वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो आहे। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पटीदन मां मुख बाज़ार में हथियारबंदनि दुकान ते फायरिंग कई, जंहिंमें नौजवान मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि हसनैन आराई मारिजी वियो, इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं पटीदन मां वकार राजपुर खां। वकार, छा तफ़सील आहिनि? वकार, आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी, पटीदन स्टेशन ते मेन बाज़ार में टिन हथियारबंदनि जी अंधाधुंध फायरिंग, जंहिंजे नतीजे में सेठ बूटा आराई जो नौजवान पुट दुकान ते फोत थियो, जंहिंखे वारिस ऐं शहरी रूरल पटीदन खणाए आया आहिनि। वधीक तफ़सील जारी आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी वकार तफ़सील खां आगाह करण जे लाइ।